सदा सनादर मुर्शिद दिलबर साईं ज़ात आला सिफ़ात बाला उबाद करण खां पोइ माण्हू जहिड़ो आहे भली ॻाल्हियूं माहिरूं सदियूं सालिहनि माशर जे मैदान में उन्हनि खे वॾा इनाम मिलनि ॿियनि वीचारनि जा उजागा ई अजाया वास्ते मां दावत ॾींदुमि उस्ताद उल्लमा हज़रत अल्लामा व मौलाना आमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम फमन हाज्जक फ़ीहि मिन बअदि मा जाअक मिनल इल्मि फ़कुल तआलू नदउ अबनाअ वने ज़बान ते सलात शरीफ जो विर्द थींदो वने अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना मौलाना हबीबिना व तबीबिना महबूबिना मुहम्मद व आलिही व अस्हाबिही अजमईन मुझा पंहिंजे लाइ सभु शइ छॾे मुर्शिद जो दीदार करणु पहुची वियो आहे गर्मी आहे गर्मीअ में पघर निकिरे थो गर्मीअ में पघर हले थो इंशाअल्लाह इन कतरे कतरे जो बि क़यामत जे ॾींहुं मदीने वारो साईं अहल बैत जी मुहब्बत जे करे तोखे शफ़ाअत करे छॾाए जन्नत में वठी वेंदो मुंहिंजा दोस्तो अल्लाह वारनि जी मुहब्बत अल्लाह इहा भी ईमान की निशानी आहे अल्लाह जो शुक्र आहे जो असांखे हिन आस्थाने तां दीन मिलियो आहे शरीयत मिली आहे तरीक़त मिली आहे मारिफत मिली आहे हकीकत मिली आहे मदीने वारे साईं जे असहाब जी मुहब्बत मिली आहे मुंहिंजे महबूब जे घर वारनि बचड़नि अखियूं हेड़ियूं हुयूं पर जेॾी महिल दिलबर साईं जे दरबार में अच फ़क़ीर इंशाअल्लाह अल्लाह वारे जी नज़र पवंदई हिननि अखियुनि सां मदीने वारे साईं जो दीदार थी कई गुस्ताख कई मदीने वाले साईं जा मुखालिफ नबी मां ऐब कढण वारा पर दिलबर साईं असांखे सेखारियो त मदीने वाले साईं खे अल्लाह बेमिसाल बनाए मोकिलियो साईं गुलाम नबी महज़र फरमायो पान सुर्खीअ खां सिवा लाल लब महबूब जा उठ त पंहिंजो बूथ ॾिस ओ बे अदब महबूब जा हला कंदो वापस वेंदासीं मुर्शिदनि जो फैज़ वठी सीना भरे पोइ वापस मोटी वेंदासीं मुंहिंजा दोस्तो ही महीनो मुबारक मुझे महबूब जे घराने सां मोहब्बत जो आहे नबी जे आल सां वफ़ा करण जो वाइदे वचन करण जो महीनो आहे मदीने वाले साईं वटि नजरान मां हिकिड़ा ईसाई आया ईसाईन जो वफ़द आयो मदीने वाले साईं खे फरमायो त तू हक़ जो नबी नाही असांजो ईसा अल्लाह जो हक़ जो नबी हुयो ईसाईन जी इहा ॻाल्हि करण अल्लाह जो क़ुरान तो फरमाए मुंहिंजा महबूब इन्हनि खे चवीन त तोखे मूं दीन अता करे छॾियो आहे तोखे मूं शरीयत ॾेई छॾी आहे हाणे इहे तोसां मुबाहिलो कनि मुक़ाबिलो कनि इहे पंहिंजा वठी अचनि तूं पंहिंजा वठी अच पोइ इहे बि दुआ घुरनि ऐं नबी तूं बि पंहिंजा वठी दुआ घुर त ॾिसूं हक़ वारो केरु थो बणिजी वञे सुभान अल्लाह अल्लाह जो कुरान तो फरमाए तो मुझे महबूब न तू अपना अना व अपना अकुम ये पंजा पियर पंजा पुट वठी अचन तू पंजा पुट वठी आ सुभान अल्लाह जेडी मल वो वक्त थियो मदीने वारो साईं पंजी हवेली मां निकतो पंजी हज मुबारक ते इमाम हुसैन के खयो हथ मुबारक में इमाम हसन के वरतो आ मदीने वाले साईं के अल्लाह फरमायो तू चईं त व निसाउना व निसाकुम तवा पंजू औरत वठी अचो असा पंजू औरत वठी था अचूं मदीने वारो साईं पंजी न्याणी अम्मा फातिमा के पाण सा गड वठी आयो आ मदीने वाले साईं के रब फरमायो हबीब तू चईं व अनफुसन साईं हुंदो हजत इमाम हुसैन हुंदो हथ का इमाम हसन हुंदो अम्मा फातिमा साईं हुंदी मुझो मुर्शिद मौला अली हुंदो जेडी मल ये पंजतन पाक आया न ओडी मल ईसाईन जे आलम अब्दुल मसीह चो ए ईसाईयो हिन नूरानी चेहरे वारन जे कने अज दुआ घुरी
जग सारा उनदी आल दे सदके पलदा है हर पासे पंज तन दा नंगर चलदा है लगियां ने मोजा संसार दिया सोने मन मोने मन ठार दिया सारे नबी ने अल्लाह ना रिवायत थी करे जी खरजन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गदातन हिकड़े नी ते सुबह जो वक्त हुयो मुंहिंजा महबूब बाहर निकता है फजा अल हसन इब्न अली मदीने वाले साईं जे जिस्म ते कारे रंग जी कारे धार वारी चादर मुबारक ओढ़ियला मदीने वारो साईं जी निकतो आ हजरत इमाम हसन आयो फअदखलहु मदीने वारे साईं उनके पंजी चादर में ओढ़े छड़ियो आहे सुम्मा जाअल हुसैन इब्न अली उनका पोइ हजरत इमाम हुसैन आयो उनके मदीने वारे साईं चादर में विधो अम्मा फातिमा साईं आया उनके भी मुस्तफा पंजी चादर में विधो आ हजरत मौला अली मुश्किल कुशा आयो मदीने वारे साईं पंजी चादर मुबारक में पंजतन पाक हिकड़ी चादर में थिया मदीने वाले साईं फरमायो इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुम अर्रिज्स अहलल बैत ए अहल बैत ए नबी जे घर वारो ॿुधो अल्लाह चाहे तो तव्हां खां हर पलीती के परे करे तव्हां के पाक नाला पाक बनाए छड़े अल्हम्दुलिल्लाह असां दिल पर साईं वारा आहियूं हर बैत जी मोहब्बत आहे मिली आहे दिल पर साईं का आहियूं दिल पर साईं असां पीर वारा साईं चादर वारे मीर वारा सुभान अल्लाह सलात शरीफ पर सल्लल्लाहु अलैहि या मुझा दोस्तों अल्लाह जे वलियन ते अल्लाह वारन जे आस्थाने ते अचण वलियन जी दरबार में अचण उतां जेडी मल माण्हू वापस मोटे ते काशे पिराए को वापस मोटे असां जे इन गोठन में भी ॾाढा झेड़ा झगड़ा थी विया आहिनि सॼी ज़िंदगी मुंहिंजे मुर्शिद करीम तव्हां खे नसीहतूं तकरीरूं वाइज़ कया आहिनि पर अल्लाह करे तव्हां खे असर थिए मुझे मुर्शिद जी ज़बान इंशाअल्लाह जिन में गुफ्तगू थींदो तव्हां ते असर थींदा अल्लाह कंदो मदीने वाले साईं जी मोहब्बत मिलंदी मुस्तफा जे बचड़न जी मोहब्बत मिलंदी जेडी मल वापस मोटंदासीं त सच्चा हुब वारा अहल बैत जा आशिक बणजी मदीने वाले साईं जा सच्चा गुलाम बणजी वापस मोटंदासीं मुझा दोस्त मुझो चवण तान ॿुधण अल्लाह ताला पंहिंजी बारगाह इलाही में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए व आखिर दअवाना अल्हम्दुलिल्लाह सुभान अल्लाह यो या साहिबजादा अल्लाह जे कामिल वली जा बचड़ा बिठड़ो साईं ये मिठड़ो साईं ता ॾिठो अल्लाह जो कामिल वली हो उन जा बचड़ा भी अल्हम्दुलिल्लाह उहे साॻियो सिको लाहिन था जेके नवा माण्हू साईं रज़ा मुलाकात ते अचनि था न हिकिड़ो भेरो बि ये मिठड़े साईं सां जे मुलाकात कई हूंदी उहा मुलाकात उन खां न विसरंदी अल्हम्दुलिल्लाह उहे साॻी मोहब्बत साॼो इखलाक किरदार हिनन बचड़न में आहे ये बे बचड़ो साहिबजादा मुजाहिद अहले सुन्नत हजरत अल्लामा व मौलाना साहिबजादा साईं मोहम्मद समान साईं के गुजारिश कंदासीं पाण अचनि ऐं खिताब दिल नवाज़ करण फरमाइनि ज़िक्र के अल्लाह अल्लाह अल्हम्दुलिल्लाह वहदह والصلاة والسلام على من لا نبي بعده ولا رسول بعده أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إن الله مع الصابرين صدق الله مولانا العلي العظيم دوستان گرامی اساں خوش نصیب آहियूं اساں بخت ऐं खुशकिस्मती वारा आहियूं जो असांजे कननि ते अल्लाह जो क़ुरान ऐं मदीने वारे साईं जो शान आहे ऐं असांजो अखियूं अल्लाह वारे जो दीदार करे वई आहे की न इहा बख़्त वारनि जी अलामत आहे जंहिंजे कन ते सुहिणी गुफ़्तार हुजे जंहिंजी अखियुनि जे अॻियां अल्लाह वारनि जो चहिरो हुजे जिनखे मदीने वारे साईं जे अहल बैतनि जो ज़िक्र ॿुधण में
में मज़ो अचे मदीने वाले साईं जो शान ॿुधी लुत्फ़ अचे क़ुरान ॿुधी करार अचे ये भागने बख्तन वारा दुनिया में भी शान वारा हुंदा आहिनि त आखिरत में मक़ामन वारा हुंदा आहिनि इंशाअल्लाह अहले बैत अतहार जो ज़िक्र हुंदो आले रसूल जो ज़िक्र बयान करण वारो आशिक रसूल हुंदो ॿुधंदा वेंदासीं उहा त इमाम हुसैन जी मोहब्बत सोना दिलबर सां सेखारींदा उहो त दर्से करबला असांखे सेखारींदा उहो त करबला वारनि जो ज़िक्र असांखे ॿुधाईंदा इंशाअल्लाह उन ज़िक्र ॿुधण जे सदके उन अहल बैतन सां मोहब्बत रखण जे सदके अल्लाह ताला उन अहल बैतन सां गॾु असांखे बि जन्नत जो हक़दार बनाईंदो दोस्तन गिरामी अल्लाह जे क़ुरान में अल्लाह ताला हज़रत इमाम हुसैन जे लाइ फरमायो इन्नल्लाह मअस साबिरीन मां रब उन्हनि सां गॾु आहियां जेके सब्र करण वारा आहिनि जेके अल्लाह जी रज़ा ते राज़ी रहण वारा आहिनि अल्लाह जे क़ुरान दर्स ॾिनो इमाम हुसैन उहो अमल करे ॾेखारियो जो उन वक़्त खां अॼु ताईं अॼु खां क़यामत ताईं जेके माण्हू ईंदा अहिड़ो उन्हनि दर्स न पिरायो हूंदो जहिड़ो इमाम हुसैन दर्स पिराए हिन उम्मत खे दर्स सेखारियो आहे हुसैन केरा हुसैन उहा शख्सियत आहे हुसैन जन्नत दा बादशाह है हुसैन आले रसूल लिख ले दिल दी तख्ती दे तख्त उत्ते हुसैन दा कोई उसूल लिख ले हुसैन ज़ैनब दी अक़दा तारा हुसैन भाई हसन दा प्यारा हुसैन हैदर दी दिल दी टुकड़ा हुसैन हैदर दी दिल दा टुकड़ा हुसैन ज़हरा दा फूल लिख ले ज़मीन बदले ज़माना बदले साकी बदले मिखाना बदले मगर न बदले हक तू हुसैन बदले मगर न बदले हुसैन हक तू वफादा उसूल पढ़ ले जे मानो इमाम हुसैन से मोहब्बत रखी सुने हबीब फरमायो हुसैन मिन्नी व अना मिनल हुसैन हुसैन मुमा है मां मुस्तफा हुसैन मझा आया अहब्ब अल्लाह मन अहब्ब हुसैना जेको हुसैन से मोहब्बत रखंदो इन मानो से अल्लाह मोहब्बत रखंदो जैसा रब मोहब्बत रखे जैसा खालिक कायनात मोहब्बत रखे जैसा लजपाल नबी मोहब्बत रखे यो मानो दुनिया में भी शान वारो आखिरत में भी मकामन वारो होंदो के शायर जो मिलेगी जन्नत पिएगा कौसर मिलेगी जन्नत पिएगा कौसर उसी को महशर में चैन होगा नबी मोहब्बत करेंगे उससे जिसकी दिल में हुसैन होगा असा तो आयो ही हुसैनी असा दे मुर्शिद असा जी रग रग में असा जी दिल में असा दे सीने में या अहल बैतन जी सुञाण इन्हनि खां जहन्नम जी बाह का किनारो कराइण वारी आहे अहल बैतन जी मोहब्बत हबीबन फरमायो हुब्बु अहल बैती अहल बैतन जी मोहब्बत यौमन खैरुम मिन इबादती सना अहल बैतन जी मोहब्बत वो मानो हिकड़े ॾींहं जी रखे न हिकड़े ॾींहं जी इबादत गॾु हूंदा ऐं ॿी हदीस में हबीबन फरमायो जॾहिं क़यामत वारो ॾियारो थींदो माण्हू हिसाब किताब ॾियण में हूंदा माण्हू नफ़्सा नफ़्सी जे आलम में हूंदा पर हे आशिक रसूल हे जेके दिलबर सां जो दर्स ॿुधण आया आहिनि दिलबर सां जो दीदार करण आया आहिनि जेके अहल बैत अतहार सां मोहब्बत रखनि था लजपाल नबी फरमायो माण्हू हिसाब किताब ॾियण में मसरूफ़ हूंदा अहल बैतन जे हुबदारनि खे अहल बैतन जी मोहब्बत जहन्नम खां परे करण वारी आहे अहल बैतन जी मोहब्बत कब्र में हबीबन जी सुञाणप नसीब कराइण वारी आहे अहल बैतन जी मोहब्बत दुनिया में सुरखरू करण वारी आहे अहल बैतन जी मोहब्बत ओ पंजतन जी मोहब्बत मवादत उन जे बदले में इज्जत ऐं जन्नत खुदा पाक उन साण राज़ी खुदा पाक उन साण राज़ी जेको पंजतन जो हुबदार आहे पंजतन जा हुबदार झूमी दबो इंशाअल्लाह उन अहल बैत अतहार जो माशाअल्लाह सुभान अल्लाह गाल वणी त सुभान अल्लाह इंतजार उनके अचण खपे
जेका असांजे दिलि जी धड़कन आहे। ॻाल्हि तकरीर मां नथो कयां, बसि कुझु अर्ज़ु थो कयां। अनाज जेॾीमहिल थींदो आहे, फ़सुल थींदो आहे, उन फ़सुल खे खपाइण जे लाइ मार्केट में आंदो वेंदो आहे। कणक हूंदी आहे त कणक सां गॾु मिटी जा ढेर बि हलिया वेंदा आहिनि। 5000 रुपए में कणक जो रेट हूंदो आहे त मिटीअ जो बि रेट 5000 थी वेंदो। सो असां में कुझु बि कोन्हे, असांजो जेको आहे असांजो दिलि पर आहे। गर्मी घणी आहे ऐं जेकॾहिं हथड़ा लॻी आहे यार जा गज आहे, सो इंतज़ार जूं घणियूं ख़तम। ज़िक्र कयो थी बि